विलेज सदस्य ममता अली खट्टर साहब गुज़ारिश कंदुसि मासूम ॿारनि खे ख़िताब कयो उस्ताद खे ख़िताब कयो असांखे जज़्बो बि ॾियो 6 तारीख़ ते असांजी रैली आहे जंहिंमें ॿार त न हलंदा असांजा उस्ताद ज़रूरु हलंदा गुज़ारिश कंदुमि उस्ताद खे गुज़ारिश कयो उस्ताद खे थोरो मोबिलाइज़ बि कयो जज़्बो बि ॾियो दोस्त जेतिरो मुमकिन थी सघे असां गॾिजी हलूं ममता अली बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम औज़ुबिल्लाहि काबिल इहतराम उस्ताद साथियो नहिड़ा मासूम गुलनि जहिड़ा ॿार असां बदकिस्मत आहियूं जो ही मासूम ॿार सवेर सां टाइम खां पहिरियों घर उमाणियूं था उहे असांजूं मजबूरियूं सदरदीन साहब ॿुधाए वियो गवर्नमेंट अंधी थी चुकी आहे हर रोज़ टियों दफ़ो गवर्नमेंट मुलाज़िम मथां कानून लागू करे असां मजबूर थी करे ही एहतिजाज जो कयूं पिया नंढे ॿारनि खे जेको मोकल ॾियूं पिया खां ऐं उस्तादनि खे मोकल कोन्हे का उहे तालाबंदी आहे उस्ताद वेहंदा छड़ो हिते वेहणो न आहे अॻियां लाइ बि जेके नौजवान आहिनि पुराणा आहिनि त रिटायर थी विया आहिनि उहे बि असांजा सरमायो आहिनि दोस्त आहिनि उहे बि असां सां हलनि 6 तारीख़ जेको एहतिजाज आहे यकजहती जो इतिहाद आहे जेको एहतिजाज थींदो समूरनि जो असांजो गॾियल इतिहाद ऐं जेको एम्बुलेंस अलायंस जेको थियल आहे उनमें सभई जमायतूं सभई ग्रुप सभई जेके दोस्त मुलाज़िम आहिनि उहे सिंध गवर्नमेंट सां वाक़ाफ़िल जेके बि आहिनि असां ख़ासि करे नौजवान उस्तादनि खे गुज़ारिश कंदासीं हर स्कूल मां 5, 4, 7 दोस्त निकिरनि माण्हू वञी सघे थो त ही सम्झो त बीमारी खां वधीक गवर्नमेंट बीमार आहे जेकी असांखे परेशान करे थी हिन गुलनि जहिड़े ॿारनि खे असां सबक़ नथा ॾियूं हिन स्कूल में 500, 600 ॿार आहिनि अॼु हलिया वञनि था कल्ह बि हलिया विया अञा 27 तारीख़ ताईं असांजो ही एहतिजाज हलंदो तव्हांखे उस्ताद सवेल सां ई पंहिंजो घरू कमु ॾियनि था त बहितर कमु आहे बाक़ी असांजूं इहे मजबूरियुनि जो हिन असांजा ई ॿार आहिनि असांजा ॿार बि सरकारी स्कूलनि में पढ़नि था उते बि मोकल थी वञे थी तव्हां असांखे दुआ बि ॾियो ऐं हुन गवर्नमेंट खे का बददुआ बि ॾियो जो ख़ुदा हुनजी पाड़ पटे हिन गवर्नमेंट जो जेकी कारा कानून लागू करे ॿार न पढ़ायूं असांखे पघार जे करे मिले थी तव्हांजे करे मिले थी उस्ताद स्कूल में क्लास में नथो अचे उनखे तव्हां वञो क्लास में वेठो असांजी महिरबानी करे अचे हड़ताल साईं 5 ॾींहं 7 ॾींहं आहे अलाह कंदो गवर्नमेंट जाॻंदी पर जाॻण वारी ॻाल्हि हुन में कोन्हे का इनशाला ही जेको मखलूक गॾिजी आहे इनशाला उनखे जाॻाईंदी ऐं 6 तारीख़ जेको असांजो एहतिजाज हूंदो उस्ताद निकिरनि ईअं कोन्हे त सदरदीन जो ज़िम्मो आहे अनवर साईं जो ज़िम्मो आहे या अब्दुल कादर जो या ममताज़ जो ही समूरनि जो ज़िम्मो आहे समूरनि जो कमु आहे असां का बि शइ वरितीसीं त हिकिड़ो फ़र्द न वठंदो हिकु माण्हू न वठंदो त अनवर वठंदो त हुनखे फ़ाइदो थींदो ममताज़ खे थींदो सदरदीन खे थींदो या कंहिं आम हिन उस्ताद जो समूरनि खे थींदो जेके बि मुलाज़िम आहियूं इनशाला तव्हांखे तकलीफ़ ज़रूरु आई आहे अचे थी पई असांखे उनजो अहसास बि आहे अल्लाह ख़ैर करे इनशाला 6 तारीख़ खां पोइ साॻा स्कूल हूंदा असां हूंदासीं 27 तारीख़ असांजो इहो एहतिजाज ख़तमु थींदो असांखे मर्कज़ तरफ़ां जेको हुकुम थियल आहे उन तहत असां हड़ताल कयूं पिया असांजो सदर आहे गुलाम रसूल महर साहब उन सां राति बि ॻाल्हि थी आहे उनखे इनशाला तव्हां पंहिंजो एहतिजाज जारी जारी रखो बाक़ी जीअं का ॻाल्हि थिए थी तव्हांखे इतला कबो तव्हांखे ॿुधाइबो तव्हां नंढनि जी वॾी वॾी महिरबानी अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे उस्तादनि जी महिरबानी जेके पंहिंजा घर अचनि था ॿारनि खे पढ़ाइण लाइ पर गवर्नमेंट हिकु नाइल गवर्नमेंट आहे उनखे छा चइजे अल्लाह ख़ैर करे पाकिस्तान जिंदाबाद महिरबानी तव्हांजी